ऐं हूअं बि आऊं बखरी टाइप जो। الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر. खबर सेठ करूं खान खैर तो थियो। ख़ैर वरी केड़ो अदा नबी बख्श। ओ तू किथे आहीं? अदा आऊं दुकान खोले सिकंदर के सफ़ाई जो चई वियसि नेरन करण। सेफ जी चाबी लाइ खानो खोलियमि त सेफ जी चाबी कोन हुई। थोड़ी जांच कईसी त चाबी पटदे पई हुई। सेफ खोलियमि त पैसा गुम। ही सिकंदर छा तो चवे? अदा ही चवे थो त आऊं नलके ते कूलर पानी जो भरण जे लाइ वियसि, ॿियो त केॾांहुं कोन वियसि। इन जो मतलब एतिरे में सब कम थी वियो। छा तो दुकान में गिणंदे कंहिंखे ॾिठो कोने? न मूं कंहिंखे दुकान में गिणंदे कोन ॾिठो। भला एनसी कटाई आ? अञा त कान कटाई अथमि। पहिरीं त पंहिंजे दुकानदार भाइरनि सां सलाह मशवरो कयां। अदा करम छा थी वियो? मूं ॿुधो आहे तुंहिंजी चोरी थी वई आहे। हा यार शमन, केड़ा हाल है ने? अल्हम्दुलिल्लाह खुश हैं बाबा। शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जाए सान शई चाट अल्लाह जाए। नूरला खाना तुम्हारी बन्नी तो भली थी आ। बस जड़ा खाना मालिक जी वडी मेहरबानी वन उन जा करम आइन। बस जेको ॾिनई शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आओ नूरल वारो मरहूम पी एड़ियूं ॻाल्हियूं कंदो हो यार, ॾाढो भलो माण्हू हो। बस कुदरत अल्लाह जी जल्दी असां खां विछड़ी वियो। बस जड़ा खाना अगे या पोए हलणो सभिनी खे न पार। हा नूरल खान इहा त हक़ीक़त आहे। ऐं हा मूं ॿुधो आहे त तूं हाणे बैंक में नौकरी पियो वठी। हा जड़ा खान अञा त दरख़्वास्त ॾिनी अथमि, इंटरव्यू थींदो पोइ पास थींदुसि, उन खां पोइ नौकरी मिलंदी। अञा त ॻाल्हि परे पई आहे भाऊ जड़ा खान। नूरल खान तो त चयो त हाणे ॻोठ में रहंदुसि, बनी कंदुसि, ऐं उन खां सवाइ तूं हिन ॻोठ वारनि जो त हाणे नूरल पहिरीं ऐं ॿियो छा था चवनि इहो जासूस। हा 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 इहो जाचूस बि आहीं न तूं। ॻाल्हि सॼी दाणे पाणीअ जी आहे जड़ा खान। बसि दुआ कर अल्लाह ख़ैर कंदो।
कहिड़ी ख़बर है छा थियो भागा छोरा मुधा पैसा काढे विया ना मैं मूंखे ख़बर कोन पैसा कॾहिं विया ऐं चाबी पट थियल कीअं आई। अरे तोखे जेकॾहिं का बि ख़बर नाहे त पोइ हेॾी सारी रक़म वई केॾां? क़ुरान जो कसम बाबा मूंखे का ख़बर कान्हे। मस्जिद में क़ुरान ते हथ रखण लाइ तयारु आहियां। मूंखे का बि ख़बर कान्हे बाबा। तो कीअं ख़बर कोन्हेगा तो ॿियो केरो जिन बुत खणी आहे पैसा। अम्मा तव्हां कीअं सम्झाए मूं कान्हे कई चोरी। ॾिस सौट मुंहिंजो कमु उहो ॻाल्हि तो ताईं पहुचाइण ऐं एनसी बि कटाए थी सघियसि पर मूंखे पंजाब जो लिहाज़ सो हाणे मूंखे पंहिंजी रक़म खपे न त तूं दिलि जाए रख भाऊ असांखे हिकु ॿिनि ॾींहंनि जी मोहलत ॾे त जीअं हिन छोरे खां पुछा ॻाछा कयूं पोइ जेका ॻाल्हि थी न पाण गॾायूं। ठीकु आहे सौट ऐं मूंखे 2 ॾींहं ॾियां। अदा अकरम तू दिलि जाए रख असां ने छोरे जी ख़बर वठूं था जे असां सची न कई त भले हणंदासीं काठ में। चङो ऐं हाणे हलां। भूत बांधू प्रीत बांधू डाकड़ बांधू डोसी बांधू अर्श बांधू फर्श बांधू आवे तो सुख पावे ना आवे तो फाट फूट मर जावे। मिली वेंदी ज़रूर मिली वेंदी असां किथां वेंदी बाबा ज़रूर मिली वेंदी। मूंखे मुंहिंजी रक़म मिली वेंदी न। हा छो न रक़म भी मिली वेंदी ऐं चोर भी मिली वेंदो। त पोइ ॿुधायो त केरु आहे उहो चोर? इन लाइ मूंखे राति जो चुल्हो कटणो पवंदो पंहिंजा मोकल घुराइणा पवंदा ऐं पोइ ख़बर पइजी वेंदी त केरु आहे चोर। चोर जी ख़बर पइजी वेंदी न? बिल्कुलु ख़बर पइजी वेंदी। थोरो ख़र्च करणो पवंदो बाबा। घणो ख़र्च करणो पवंदो? 1111 रुपया 11 पैसा। 1111 रुपया 11 आना? 11 आना न 11 पैसा। 11 पैसा? पर हाणे त पैसनि जो रवाज ई कोन्हे। पोइ 12 रुपया हलंदा बाबा ऐं पैसा कराए वठंदुसि। ठीकु आहे। बाबा तव्हां हलो तव्हांजो कमु थी वेंदो। अॼु सॼी राति मूंखे चिल्लो कटणो आहे। हलो तव्हां हलो भले हाणे तव्हांखे मोकल आहे तव्हांजो कमु थी वेंदो बाबा। भूत बांधू प्रीत बांधू डाकड़ बांधू डोसी बांधू अर्श बांधू फर्श बांधू आवे तो सुख पावे ना आवे तो फाट फूट मर जावे। वरी केॾांहुं जी तयारी आहे? अम्मा तोखे राति ॿुधायो त हुम त सुभाणे शहर वेंदुसि। अबा ही पीरी बि अजीब आहे। तो ॻाल्हि त मूंसां कई हुई पर मूंखे विसरी वई। पर शहर तूं कम सां थो वञी? बैंक में अॼु मुंहिंजो गार्ड जी नौकरीअ लाइ इंटरव्यू आहे। दुआ कजां त ख़ैर थी वञे। वाह अलाह साईं मिड़ई सणाई कंदो। तूं वञ कामयाब थी वेंदी। छा थियो अम्मा ख़ैर त आहे? छा तूं मूंखे ॿीहर अकेलो छॾे शहर वेंदे? न अम्मा आऊं तोखे पाण सां गॾु वठी हलंदुसि। अबा हाणे पीरीअ में शहर वञी छा कंदसि? पाण लाइ 2 एकड़ बनीअ जा खोड़ आहिनि। रोज़ चवंदी आहीं त इहो पहिरीं वारो कमु छॾे ॾियां उन लाइ त मां मूंखे ॻोठु छॾणो पवंदो। छा हिते रही तूं को कमु कोन थो करे सघे जंहिंमें जीअ जो जेको न हुजे? न मां हिते को बि अहिड़ो कमु कोन्हे। भला शहर में शादी कंदे न? हा मां ऐं शादी बि कंदुसि पर तूं दुआ कर।
वापसि अची खानो खोलियमि त ॾिठमि त चाबी खाने में आहे कोन्हे। छोकिरे सां पुछा कई त छोकिरे चयो त चाबी खाने में हूंदी। ॻोल्हा कयमि त चाबी पट ते मिली। इन जो मतिलबु आहे त चाबी खाने में हुई कान। चाबी हेठि पई हुई जॾहिं त मूं पाण चाबी खाने में रखी। जे दिलि में न करी त हिकिड़ी ॻाल्हि चवई चओ अदा ऐं दिलि में छो कंदुसि। छोकिरो जे चोर हुजे हा त ईअं कोन चवे हा त चाबी खाने में हूंदी ऐं पाण बि हिते मौजूदु कोन हुजे हा ऐं तो ई त चयो हो त 4 सालनि में हुन का अहिड़ी हरकत कोन्हे कई। इहा ॻाल्हि त बराबरि आहे। मूं जॾहिं सेफ खोलियो त हुन में रक़म कान हुई ऐं हुनजो चहिरो लही वियो ऐं चवणु लॻो त मूं चोरी कान कई। मूंखे का बि ख़बर न आहे। तॾहिं मूंखे हुन में शक पियो। मुंहिंजी हिकु सलाह वठि, नूरल पेरी सां हाल कर, थी सघे त तोखे चोरी जेका आहे ॻोल्हे ॾे। हिते कहिड़ा पेरान जो नूरल खां मदद वठां? जेके हुआसीं डही विया। नूरू रुगे पेरी कोन्हे, हू वॾो जाचूस आहे। हू तोखे ॾोहारी ॻोल्हे ॾींदो। अॼु आउं हिकिड़े हंधा थी आयो आहियां। हुतां सुभाणे जो आसरो मिलियो आहे। ॾिसूं था त छा थो थिए। भला नूरल छा थो वठे? घुरे त कंहिंसां कोन थो, जेके मिलियासीं कार। अदा नूरल, तव्हांखे ख़बर हूंदी त मुंहिंजी दुकान मां पैसा खजी विया। इन लाइ आउं चाहियां थो त अवां मुंहिंजी चोरी जी ॻोल्हा कयो। आउं पंहिंजी पूरी कोशिश कंदुसि त तुंहिंजी चोरी मिली पए। भला तुंहिंजी कंहिंसां दुश्मनी या कंहिं ते को शक? शक त दुकान ते रखियल छोकिरे सिकंदर ते बि आहे, बाक़ी दुश्मनी त कंहिंसां बि कोन। पोइ भला इहो छोकिरो सिकंदर छा थो चवे? अञा त नाबरी वारो बीठो आहे। उनजे माइटनि 2-3 ॾींहं घुरिया आहिनि। एनसी वग़ैरह कोन कटाई अथव छा? न, अञा मूं एनसी नाहे कटाई। ऐं नथो चाहियां त ॻाल्हि वधे। राज ऐं बिरादरी जो मामलो। भला सिकंदर इन्हीअ खां अॻु का चोरी कई आहे? न, कॾहिं बि न। हुनखे जॾहिं बि का ज़रूरत पवंदी आहे त घुरी वठंदो आहे। भला हुनजो को ख़राब फाइल वग़ैरह? न न, अञा त हू ॿार आहे। त पोइ भला हुन ते कीअं था शक करियो? पैसो तमामु ख़राबु शइ आहे। भाव खे भाव सां विड़ाए छॾींदो। ख़ैर, आउं कोशिश कंदुसि त तव्हांजे हक़ीक़ी चोर ताईं पहुचा। कुझु तव्हीं पंहिंजो हथ पेर हणंदा रहो। ठीकु आहे, पोइ आउं हलां थो। माशाल्लाह। ख़बरूं वरी कहिड़ी थो पुछी सोट। असीं ॿई ज़ाल मुड़ुस पुछी पुछी थकायूं, पर छोकिरो ठुप जवाबु ॾेई बीठो आहे। इन जो मतिलबु आहे त ॾिस भाकरम, सिकू चोरी करिया न त घर में ई आणे न पैसा काॾे करिया? सिकू चोरी न कई आहे त असांजा पैसा केॾां विया? ॾिस भाॼाई, इहा त असांखे बि ख़बर न आहे त पैसा केॾां विया, पर मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त इहा चोरी सिकू नाहे कई। इन लाइ असीं कसम खणण लाइ बि तयारु आहियूं। जेकॾहिं हुन चोरी नाहे कई त अॼु 6 ॾींहं अथसि दुकान ते छो कोन थो अचे? ॿाहिरि आहे, डिॼी वियो आहे, हाणे त घरां निकिरे ई कोन थो। पोइ हाणे छा थींदो? ॻाल्हि जो त को बि खड़ियल नाहे निकितो। इन खां पोइ बि जेकॾहिं तूं कारवाई करणु थो चाहीं त पोइ तुंहिंजी मर्ज़ी। पर इहा चोरी कॾहिं बि सिकूअ खां साबित थी त आऊं इहे ॿनीअ जा 2 ॿार विकिणी पीण भरे ॾींदुसि। इहो जाफ़र जो तव्हां सां वाइदो आहे। भाउ जाफ़र, सिकंदर ज़हर पी छॾियो आहे। छा? साहब जी साईं, मूंखे महसूस थिए थो त हीउ कमु कंहिं चालाक ऐं होशियारु माण्हूअ जो आहे जंहिं हीअ चोरी प्लानिंग सां कई आहे। कंहिं ॿार जो कमु न आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा न त हू ज़ाहिर न बीहे हा। त पोइ केरु आयो असली ॾुआरी? इहो त अव्हां खे ज़ाहिर करणो। त पोइ ठीकु आहे, तूं बि हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ त कंहिं बि माण्हूअ खे इहा ख़बर न पवे
त आऊं हिन चोरीअ जी ॻोल्हा कयां पियो। टिकाणो वञ मन आऊं हलां थो। कमकार हुजे त वरी मूंखे घुराए वठो। सेठ ही नूरल हिते कीअं आयो? बस अदा नूरल आयो चोरी थी वई उनजे मड़े वीचारो ॾुख करण जे लाइ आयो। न न न तूं सुतो पियो बाबा, तूं सुतो पियो शाबाश, तूं सुतो पियो। अदा नूरल तूं हिन सां वेही कचहरी कर त आऊं तोला चाह तयारु कराए खणी अचां। सिकू अच। ॾिस पुट सिकू, मूंखे पक आहे त तो चोरी नाहे कई। असांखे असुल चोरनि ताईं पहुचणो आहे। उन लाइ तोखे जेका बि ख़बर आहे उहा तूं सची सची ॿुधाए त असुल ॻाल्हि छा आहे। वालेकुम सलाम। बाबा कंहिंजी जॻह? भाई मंगलदास जी। हिते छा थींदो आहे? मंगल दादा जो अॾो आहे इहो। हिते सॼी पैसनि जी रांदि आहे ऐं अयाशी आहे। छरो बस चर्च हेॾां होॾां। तॾहिं हिते आयो आहे। चोरी बि न कई आहे। ठीकु। सेठ साहब, तव्हांजो पंहिंजे दोस्तनि जे बारे में कहिड़ो ख़्यालु आहे? मुंहिंजा कहिड़ा दोस्त? उहे दोस्त जेके तव्हां वटि ईंदा आहिनि, दुकान ते वेहंदा आहिनि, चांहियूं पीअंदा आहिनि। उहे त सभई मुंहिंजे लाइ इज़त लाइक़ आहिनि। छा तव्हांखे पंहिंजे दोस्तनि ते एतिरो भरोसो आहे? भरोसो त आहे, पर तूं छा थो चवणु चाहीं? ऐं इहो चवणु थो चाहियां त मूं तुंहिंजो चोर ॻोल्हे हथु कयो आहे। छा तूं मुंहिंजे चोर ताईं पहुची चुको आहीं? त पोइ यार जल्दी कर ॿुधाए त मुंहिंजो चोर केरु आहे? एतिरो जल्दी न, बिल्कुलु न। ऐं चाहियां थो त उन जे चोर खे सॻ सूधो क़ाबू कयां। ठीकु आहे, पर मूंखे हुनजो नालो त ॿुधाए। नालो त तोखे ॿुधायां थो, पर इहो नालो तोखे राज़ में रखणो पवंदो, छाकाणि त असांजी थोरी बि लापरवाही ॾोहारीअ खे शक विझणु ऐं उनखे होशियारु करण लाइ काफ़ी आहे। ठीकु आहे, पर तूं ॿुधाए त सही। त पोइ ॿुध त तुंहिंजो चोर केरु आहे। उते अचु। ठीक है, आउं तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियुसि। ॾुआरी तमामु चालाक आहे, असांखे होशियारीअ सां कमु करणो पवंदो। बस इहा ॻाल्हि हिते ई ख़तमु। तूं सिर्फ़ु हिकिड़ी कॉल करे छॾिजे। ठीकु आहे, आउं तव्हांखे कॉल करे छॾींदुसि। सेठ साहिब, जेको मूं तव्हांखे सम्झायो आहे न, तव्हांखे ईअं ई करणो पवंदो। जी जी, आउं सम्झी वियो।
तूं बिल्कुलु बेफ़िक्र थी चऊं सूबेदार साहब ठीकु पोइ हाणे असीं हलूं था ठीकु साईं ठीकु आहे महिरबानी हलो बाबा खबरदार